अस्सलाम वालेकुम। किस्सागो में आवाज़ी खिदमत में हाज़िर हैं। नई दुआ सां जिते बि ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब खे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ पंहिंजे मोहताज रखे आमीन सुम आमीन। अॼु किस्सागो में किस्सागो ई करणु चाहियूं था छाकाणि त को हिजर फ़िराक आहे, को वसल आहे, को विछोड़ो आहे, को मेलाप आहे। इहे सभु शयूं जेके असांजे साम्हूं अचनि पई थियूं जॾहिं असां रोडनि जे पासनि खां इहे सभु काफ़िला ॾिसूं था जेके ॿोॾि जा मुतासिर थियल आहिनि। तव्हां ॿाहिरि ड्राइव कयो था त रोडनि जे पासनि खां तव्हांखे नज़र ईंदो त हिकिड़ी रश आहे ऐं हुते ख़ैमा थियनि पिया था। किन खे त ख़ैमा बि कोन्हनि खे खुलियल आसमान जे हेठां वेठा आहिनि ॿार नियाणियूं बुज़ुर्ग ऐं उन्हनि जी फैमिलीज़ माना फैमिलीज़ पूरी वेठियूं हुते। तव्हांजी हिते निकिरी ॾिसंदो त ख़बर पइजी तकलीफ़ आहे हिकिड़ी शदीद तरीन। पर हाणे हुनजी भरपूर कोशिशि हले पई त को मदावो कजे। मदावो छा कजे एटलीस्ट ख़ुराक हुननि खे पहुचाइजे छाकाणि त केतिरा माण्हू जिन काफ़ी टाइम खां मतिलबु हिकिड़ो हिकिड़ो ॾींहुं अधु ॾींहुं नथा खाइनि बल्कि मथे टाइम गुज़री वञे थो हुननि खे ख़ुराक जी रसद नथी मिले। बहरहाल कोशिशि सभिनी जी आहे। इदारनि ते कुझु बि न आहे चवणो। हर को माण्हू पंहिंजी जॻह ते हिकिड़ो अटैम्प्ट करे पियो थो। असां बि पंहिंजे पाण हिकिड़ी कोशिशि कयूं जेकॾहिं त घणो कुझु थी सघे थो। पर ॻाल्हि इहा आहे त लॼ थिए थी पंहिंजो पाण खां ई ॿिए खे मिसाल छा ॾिजे। माफ़ी हिन बात में थोरो तकलीफ़ आहे इन करे शायदि वॉइस फंबल बि करे थोरो ज़बान खे का शइ लॻे पई थी। इन करे बि जेकॾहिं तव्हांजी समाज ते ख़राश हुजे त मूंखे माफ़ु कजो। जॾहिं मां मंझंदि जो घर आयुसि न त घर में पटाटनि जी ख़ुशबू हुई, तरियल पटाटनि जी। ऐं मूं अचण साण फातिमा खे चयो त ई छा आहे वरी साॻिया तरियल पटाटा, वरी साॻियूं पटाटनि जूं टिकियूं। त उहो खिली आयोसि मां ॿाहिरि ऐं मां बिल्कुलु क्लियर तव्हां सां ॻाल्हाइण चाहियां त रिलीफ जो कमु करे आयो हुउसि। ॿियनि खे कोशिशि कई हुयमि त कुझु फैमिलीज़ ताईं सामान पहुचाए बि आयो हुउसि। अलाह जी महिरबानी सां माण्हू महिरबानी कनि था। तव्हां सभु दोस्त इनायत कयो पिया, डोनेशन्स मिलनि पिया था, शयूं रसद हुते पहुचे पई थी। पर हुनजो हाल ॾिसण खां पोइ बि मां जॾहिं घर आयुसि त मूं पहिरियों जुमिलो इहो चयो यार हीअ छा आहे भला रोज़ रोज़ पटाटा जी तरियल टिकियूं ॿियो कुझु मतिलबु ईअं अजीब मतिलबु अहिड़ो ई जुमिलो ॻाल्हायो। त उहो त खिली वियो मूंखे कुझु कोन चयो। ऐं जंहिंमहिल माने जी टेबल ते आयुसि त ख़बर पई त माना हिकिड़ो बोर्ड हुयो कुखड़ जो जेको हिकिड़ी नूंहुं ठाहियो हुयो ऐं हिकिड़ी ॿी नूंहुं हुई हुन वरी जेको सामान मोकिलियो हुन में अंडा ग्रेवी हुयो, पटाटे जूं टिकियूं हुयूं, मानी हुई, अछा चांवर हुया, आचार हुयो। हिकिड़ी अजीब लॼ घेरे वई, अजीब शर्मिंदगी घेरे वई। ॻाल्हियूं कंदा आहियूं वरी असां, असांखे हीअं करणु खपे, असांखे हूअं करणु खपे, असांखे फलाणो करणु खपे, अलाणो करणु खपे, असां हीअं कंदासीं हूअं कंदासीं। पंहिंजे ते ईंदो आहे त असां इहो सोचींदा आहियूं त छा अॼु पटाटा आहिनि। जॾहिं पंहिंजी ॻाल्हि थींदी आहे, पंहिंजी गुफ़्तगू थींदी आहे, पंहिंजी सोच थींदी आहे त अॼु वरी साॻी शइ खाइणी पवंदी। हालांकि वी कैन अफोर्ड एनीथिंग, अफोर्ड करे सघूं न का बि शइ माशाअल्लाह। इहा सोच छा पई करे माना हीअ जेके एतिरियूं शयूं थियनि पियूं इहे असांखे मंज़र लॻनि था न। बसि ईअं लॻे थो का शइ आहे थिए पई थी हुन में असां वॾो हिसो वधायूं पिया था, असां बि कोशिशि कयूं पर असां पर्टिकुलर पाण किथे आहियूं, असां पाण छा आहियूं। ख़ुदि नज़ाती सोचियूं आहिनि, सभु ॻाल्हियूं आहिनि जेके कलाक ॿिनि खां मतिलबु हींअर मां रिकॉर्डिंग करायां पियो 4-5 कलाकनि खां वठी मुंहिंजे दिमाग़ में गर्दिश कनि पियूं थियूं। ऐं मां मुस्तक़िल सोचां पियो थो त जॾहिं मूंखे किस्सागो रिकॉर्ड कराइणो आहे त मां पंहिंजी हयाती जो कहिड़ो रुख़ ॾेखारियां त मां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहियां, मां छा आहियां। मां जॾहिं एॾो सुठो ज़ाहिर थियां थो ऐं तव्हां सभु मूंसां प्यारु कयो था ऐं मूंखे सम्झो था त मां का शइ आहियां, पर मां त अहिड़ो ई आहियां। मूं चयो न मां अञा ताईं कोताह क़ामत आहियां, मां पंहिंजे कद खे वधाए न सघियो छाकाणि त कदु वधे ई कोन थो। कदु इन करे नथो वधे जो असांखे ॿिए जी सम्झ नथी अचे, ॿिए जी तकलीफ़ जो अहसासु ओतिरो कोन थो थिए जेतिरो थियणु खपे। कदु इन करे कोन थो वधे त असांजो पंहिंजो जेको शुक्राने जो अमल आहे उहो कमज़ोर आहे। इन करे कमज़ोर आहे जो जेके कुझु मिले पियो थो असांखे। मां जंहिं महिल पंहिंजी कैंपेनियन सां गॾु वेंदो आहियां, पंहिंजी टीम सां गॾु मां मूव कंदो आहियां, मां ॾिसंदो आहियां त दुकान भरिया पिया आहिनि, मेवा पिया आहिनि, पंहिंजे फ्रूट शॉप्स ते भाॼियुनि जी दुकान ते भाॼियूं पियूं आहिनि, लंघूं पिया था उतां ऐं परियां बिल्कुलु परियां रोड क्रॉस कयूं था त उहे सभु जेके जिन जो पाणी जिन सां पाणी करे वियो आहे ऐं सभु कुझु खणी वियो आहे रोडनि ते बीठा आहिनि त हुन वटि त खीसे में उहो पैसो बि कोन्हे जो उन मां को भाॼी वठी सघनि, को हिकिड़ो सूफ़ खणी सघनि या हिकिड़ो केलो खणी सघनि या को सामान वठी सघनि। इहा जेका बेवसी जी कैफ़ियत आहे ख़ौफ़ नज़र त असां सोचींदा आहियूं नथा वठूं, खीसे में पैसा त हूंदा आहिनि न, खीसे में कार्ड त हूंदो आहे न, खीसे में का सम्झ त हूंदी आहे न, पर नथा वठूं, मर्ज़ी आहे असांजी, पोइ खाईंदासीं फ़िलहालु तकड़ आहे या पोइ था वठूं। पर जंहिं वटि कुझु न हुजे उहो छा सोचींदो हूंदो, उहो हिन ॻाल्हि ते गौर पियो कयो, उहो छा सोचींदो हूंदो, छा था वठूं ऐं कीअं वठूं ऐं किथां वठूं। त हाणे घड़ी आहे, हाणे वक़्तु आहे, मूं पंहिंजे पाण खे पाण सम्झायो महमूद हसन, महमूद मुग़ल इंसान थी, हीअ वक़्तु आहे, हीअ घड़ी आहे।
निकितल आहियूं न, वरी बि निकिरूं था, पंहिंजे ख़र्च खे घटायूं था, पंहिंजनि शयुनि खे थोरो घटि कयूं था, कुझु कयूं था ॿियनि लाइ, कुझु उहा शइ जेका असां घणी वापराए सघूं था उहा असां थोरी यूज़ करणु चाहियूं, ॿियनि ते पहुचायूं था न। हाणे असां वटि हिकिड़ो 20 रुपए में नान मिले थो, 20 रुपया वधाइण खपनि, मां 20 रुपया घुरां पियो, मां वठां त माण्हू खां 20 रुपया, छाकाणि त 20 करे असां 75 करे छॾींदासीं त असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको सस्ती मानी पुॼाए पियो थो, उनखे ॾेई ईंदा आहियूं, यार ही 5 नाननि जा पैसा आहिनि, ही 5 माण्हू खाई वठंदा। बुख में सवेल मां जंहिं महिल लंघियुसि पए त मूं ॾिठो हिकिड़ी मानीअ जा अलाए केतिरा टुकड़ा हुया जेको खाई रहिया हुया। मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी ॻाल्हि कयां थो, अलाह खे, पंहिंजो हाकिम ऐं पंहिंजो क़ादिर मुतलक़ ॼाणी इहा ॻाल्हि कयां थो। हिकिड़ी मानी जा अलाए केतिरा टुकड़ा हुया जेके वठी वठी खाई रहिया। हिकिड़े माण्हू मूंखे टुकड़ो वेव कयो, मंज़र मुंहिंजी अखियुनि में रहिजी वियो, मूंखे सम्झ में नथो अचे मां छा ॻाल्हायां। पाणी मानीअ जो टुकड़ो हीअं मूंखे ॾेखारे पियो, मुंहिंजी गाॾीअ जी शीशे मां मूंखे ॾेखारे पियो त असां वटि इहो आहे, त मुंहिंजो अलाह साईं कंदो, कुझु थी वेंदो, बंदोबस्तु थी वेंदो। अलाह बंदोबस्तु कयो, करे छॾियो अलाह साईं बंदोबस्तु। पर मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, पोइ न ॾींहुं मूंखे हेतिरो टुकर मानीअ जो हुयो, उहो घणी वेव करे ॾेखारे पियो। अब्दुल करीम पली साहब वॾो नालो आहे सिंधी मदब जो, बुढ साहब जी गवर्नमेंट में हुकूमत में मिनिस्टर हुया, नारे जो नवाब जेके छॾींदा आहिनि, पली आहिनि, स्टेट आहे हुनजो पूरो। पोइ जॾहिं हू केॾा वेंदा हुया न त गाॾीअ में बॉक्सिस हूंदा हुआ न, पैसा पिया हूंदा हुआ, सॉरी पैसा पिया हूंदा त पैसा जंहिं महिल बि चौक ते गाॾी वेंदी सिग्नल ते, त पैसनि जी मुठ भरे फ़क़ीर खे ॾेई छॾींदा हुया, त सभु पिया ॾिसंदा त छा पिया कनि, अलाए केतिरा पैसा आहिनि, कीअं आहिनि, छा आहिनि। पोइ हिकिड़े ॾींहुं हिकिड़े माण्हू चयो पली साहिब खे, पली साहिब छा पिया कयो हुयो तव्हां, ईअं थोरी कबो आहे, हीअ साहिल आहिनि, तव्हां हीअ मुठ भरे हिनखे ॾेई छॾियो था, शीशो खोले, ऐं मतिलबु तव्हां हिकिड़े ॾींहुं खुटी वेंदव, तव्हां हीअ पैसा ईअं पिया ख़र्चु कयो। त हुननि हुनखे मुड़की ॾिठो ऐं चई त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो जेको दरिये जे ॿाहिरि बीठो आहे इहो मां बि थी सघां थो न? पोइ मुंहिंजे रब मूंखे अब्दुल करीम पली छो ठाहियो, केॾी स्ट्रेट मूंखे हुन ॾिनी, हेॾा हेॾा पैसा मूंखे ॾिना, हुन मूंखे इहे छो ॾिना, हीअ मूंखे जेको दरिये जे ॿाहिरि बीठल आहे मूंखे उहो बि ठाहे सघियो पए न। त ख़ौफ़ ज़ात इहे जेके रोड ते बीठल आहिनि, हाणे वेठल आहिनि, इहे पाण त थी सघंदा न। मुंहिंजो लहजो तव्हांखे बुरो लॻे, भली लॻे, माफ़ी कोन घुरंदुसि, इहे तव्हां थी सघो था, इहो मां थी सघां थो, नौज़ बिल्लाह मिन शज़ाल जेका अलाह साईं तकलीफ़ुनि खां सभिनी खे बचे, इहो कोप थी सघे थो। त पोइ इन स्टेट में छा कजे? हा ईअं कजे, हिमत न हारिजे, निकिरी पइजे, थोरी 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 मदद बि तमामु वॾी आहे। असांखे किथे शक थींदो आहे त हीअ माण्हू, ऐं ईअं बि आहे त न नेगेटिविटीज़ बि आहिनि, बिल्कुलु आहिनि। ख़बर पई त बिरयानी खाराइण आया हुया, उहो बिरयानी ॾेई सॼी करे लुटे माल खाए विया आहिनि, आहे नंढो लाहिर वारे पासे थियो आहे, मां रिपोर्ट कयां पियो थो न, मां फील्ड जो माण्हू आहियां हिकिड़ो, ख़ुदि नज़र बिल्कुलु खुली ॻाल्हायां पियो थो, हीअ किस्सागो में अॼु अलाए कहिड़ी किस्सागो जी पियो कयां, मां ख़बर पए पई थी त किथे किथे को 4 ॿकरियूं हुयूं, 2 मेहूं हुयूं, मानी खाराए खणी विया हलिया। हिकिड़ी टीम खे हाणे मानी ॾियणु वियासीं, मानी अलाह सां पुॼाईंदो आहे, मतिलबु असां वियासीं सप्लाई ते, त ख़बर पई त उहो 82 माण्हू हुया फैमिली में, उनखे जंहिं महिल असां मानी ॾियूं पिया त ख़बर पई त, हाणे ख़बर पई छा ख़बर पई, मुस्तक़िल को ॾींहं जी बुख हुई, त बाबा छा पियो थिए, चईंसीं साम्हूं हिकिड़ी ॿी क़ौम वेठल आहे, हाणे नालो नथो खणणु चाहियां मां, उहे अचनि था, जीअं सामान अचनि था सघारनि असां खां, फुरे वञनि था, पाण था खाइनि। उहे नियाणियूं आहिनि, उहे ॿार आहिनि, हिते वेठा आहिनि, साम्हूं रोड जे परियां हिकिड़ा ताक़तवर माण्हू वेठल आहिनि, उहे अचनि था, खणी वञनि था, मानी खाई छॾीनि था। हीअ छा पियो थिए ख़ौफ़ सां? असांखे सम्झ छो कोन थी अचे, हीअ जेको कार्डनि ते पैसा असां कटियूं पिया था, हीअ छा पिया था कयूं? हीअ जेका दोज़ख जी बाहि कठी पई थी थिए, कहिड़े हिसाब में थिए पई थी? जेके 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 CNIC ते हाणे पैसा वठण लाइ बैंकुनि में क़तारूं आहिनि, शायदि अॼु किसागो कोई तवील थी वञे, उन महिल असांखे यादि अचे थो, तरपाल जेका 200 जी आहे 1400 ताईं पहुची वञे थी। मज़हब जी ॻाल्हि कोन कंदासीं, कोई एप्रिशिएट करे पियो त मज़हब हीअं आहे, हू मज़हब हूअं आहे, हू ठीकु आहिनि, हीअ ठीकु आहिनि, का ॻाल्हि कोन कंदासीं, इंसान जी ॻाल्हि कयो। ईअं आहे, तव्हां केतिरा पैसा कमाईंदो? सैयद शकील अहमद मुंहिंजे पुटनि जीअं आहे, अजीबो ग़रीब क़िस्म जी ॻाल्हियूं कंदो आहे, अलाह साईं हुनखे अजीब ख़ल्क़ आहे, कुझु का शइ ठाहींदो आहे हिकिड़ी, जेका का मदद हूंदी आहे कंहिं शइ में, कुझु कंदो आहे, बहरहाल मां वधीक नालो नथो वठणु चाहियां। त उन वटि हिकिड़ो डॉक्टर हिकिड़े मरीज़ सां गॾु आयो, चई हिनखे फलाणी शइ ॾे, त हिन फलाणी शइ हुन ॾिनी न, त फलाणी शइ ॾेई, ऐं पुछे हीअ घणे जी आहे, चई हीअ 14,000 जी आहे, हीअ घणे जी आहे, चई हीअ 22,000 जी। हाणे उहो जेको धणी हो न, जेके तकलीफ़ हुई, उहो परियां बीठो हो, त हुन जेको डॉक्टर गॾु आयो हो, डॉक्टर, मां डॉक्टर आहियां, महमूद मुगल साहब डॉक्टर आहे, हू बि डॉक्टर हुयो, बाक़ी डॉक्टर हो, त हुनखे चयो 14,000 ते हथ रखी, चई हीअ हिनखे ॾिजांइ, 22,000 वठिजांइ, उसे ॾिस त मूंखे करे थो, पोइ मरीज़ खे घुरे, चई हिन 22,000 ॾीस, शइ रिपीट थो कयां, 14,000 जी, ही 14,000 जी पई आहे, ही 22 जी पई आहे। हिन ॿुधायो हुन डॉक्टर खे, चवंदा आहे भई 22 आहे, 14 ते हथ रखी, चई 22 में ॾीस, ओके 22 में ॾिनो,
उन चयो त मूंखे ॾाढो बुरो लॻो त हीअ जेका 14 जी 22 में 8,000 रुपया कमीशन रखे पियो हिते। मूं सोचियो त मां चवां त मां कोन विकिणंदुसि, पर मूं इहो सोचियो त हीअ गंदगी पंहिंजे पाण पियो थो करे, मुंहिंजो हुन में कोई शेयर कोन्हे, मां ओतिरो ई वठां पियो थो जेको मुंहिंजो ईमान आहे, मां हुन खां वधीक बेईमानी कोन पियो थो कयां, ऐं मूंखे कमीशन जी ज़रूरत कोन्हे, पर उन साथ में मूं उहो हुनखे उहो पर ॾिसंदो मूं पंहिंजे पाण में हिकिड़ो ॾुख महसूसु कयो त मूं कहिड़ो ग़लति कमु कयो, जेसिताईं निकिरा निकिरा हू हलिया विया। ॿिए ॾींहं ते उहो पंहिंजी कमीशन वठणु आयो त मुंहिंजा 8,000 मूंखे ॾियो। अजीब हिकिड़ी किरबत थी मुंहिंजे अंदर में त हीअ जेको डॉक्टर आहे, जेको माण्हू आहे, हीअ छा पियो पैसा वठे, हीअ कहिड़ा पैसा वठे, ऐं मुंहिंजे अंदर में हिकिड़ी अजीब हिकिड़ो अहसासु थियो त यार अलाए छा आहे। हालांकि कॾहिं कॾहिं उहो मतिलबु हुन खां पोइ कुदरत ख़ुदा जी उहो हलियो वियो, कुझु ॾींहंनि खां पोइ पाण आयो हिकिड़ी मुसीबत में गिरफ़्तार, हफ़्ते या 10 ॾींहंनि खां पोइ पाण आयो हिकिड़ी मुसीबत में गिरफ़्तार, ऐं उन मुसीबत जो जेको इलाजु हो 8,000 रुपयनि जो हो। ख़ातिन हज़रत मां अलाह पाक खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी ॻाल्हि कयां थो, उहो साॻिया 8,000 जेके हुन हुतां खाधा हुया न हराम में, उहो पंहिंजी गिचे में पइजी वियसि। मां को मुबलिक न आहियां, को भाषण ॾियण वारो कोन आहियां, तक़रीर करण वारो कोन आहियां, पर मां तव्हां सां मुख़ातिब आहियां जेकॾहिं असां मां को अहिड़ो माण्हू आहे जेको कार्ड ते पैसा वठे थो, असां मां को अहिड़ो माण्हू आहे जेको शइ खे वधाए पेश करे थो, असां मां को अहिड़ो माण्हू आहे जेको हिन घड़ीअ में आज़ारे थो, थोरो सोचे वठे, आख़िरी जुमिलो अर्ज़ु कजांइ थो, इहो मां बि थी सघां थो बसि। लेकिन इहा हिकिड़ी हिकायत सम्झ में अची वई न असांखे, अलाह न करे तव्हां थियो, अलाह न करे मां थियां, अलाह न करे हीअ सभु थियनि, पर थिया त आहिनि न। तव्हांखे फुटेज नज़र नथो अचे, तव्हांखे रोड भरियल नज़र नथा अचनि, तव्हांखे माण्हुनि जी तंगी तंगदस्ती ऐं पाणी ऐं ॿुॾण ऐं सभु नज़र कोन थो अचे, तव्हांखे ख़बर नथी पए त हीअ साइल आहे। ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाए थो, ईअं बि आहे जॾहिं कैंपनि ते पहुचूं था लोकल माण्हुनि खे बि ॾिसूं था, उहे बि अची वेही रहिया आहिनि पासनि खां ॼाणी वाणी, मां जाम शुरू हुन वेस्टिनिटी में कमु कयां थो, सभिनी खे सुञाणा थो, ॾिसण त हीअ बि सम्झी वेंदा आहिनि, पोइ मूंखे ॾिसी थोरो खिसकी वेंदा आहिनि। इहो बि आहे त मौक़े परस्त बि त माण्हू हूंदा आहिनि, पर जेकॾहिं मूंखे परस्त त असली माण्हू बि त आहिनि न। हलो मौक़े परस्त खणी 2 टे मानियूं खाई वरितियूं, पर असली माण्हू ताईं त पुॼे थो न। असांखे माण्हुनि में शक न करणु खपे, को घुरे थो न असांखे ॾियणु खपे। जेकॾहिं नौजवान हाणे बीठा आहिनि डोनेशन कठो कनि था, असां सोचीं था इहे पैसा खाई वेंदा, अदा कंदो कोन खाईंदा, तव्हां एतबार रखो, तव्हां पंहिंजे हिसे जो अदा कयो। तव्हां जेकॾहिं नथा केॾा वञी सघो त उन्हनि फाउंडेशन सां लव में अचो जेके सप्लाई कनि थियूं, पर हिन वक़्तु मदद कयो, हिन वक़्तु प्लीज़ मदद कयो, ख़ुदा जे वास्ते मदद कयो, जेकी कुझु आहे न कयो, चादर ओछण लोई कपिड़ो खाधो जेका शइ अवेलेबल आहे न उहा कयो। अल्लाह करीम बाबा खे दामे दर में कर में सुख नसीब पंहिंजो मुराज कंदो, ख़ुदा कंदो तव्हां ते अहिड़ी घड़ी न ईंदी, अल्लाह कंदो कॾहिं बि तव्हां अहिड़ी साथ कोन ॾिसंदो, पर ख़ुदा न ख़ास्ता कुझु बि हुजे दिमाग़ में इहा ॻाल्हि ज़रूरु रखणी आहे त मुंहिंजे मौला मुंहिंजे करीम रब मूंखे बचायो आहे, इहो मां बि त थी सघां थो न। बशत हयात इंशा अल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदुसि, इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।